अल्हम्दुलिल्लाह मेरी में घर आया, शुक्र अल्हम्दुलिल्लाह मेरी में घर आया, मेरी में घर आया, मोहम्मद में घर आया, मेरा मौला में घर आया, मेरी में घर आया, मोहम्मद में घर आया, मेरा मुर्शिद में घर आया, शुक्र अल्हम्दुलिल्लाह मेरी में घर आया, शुक्र अल्हम्दुलिल्लाह मेरी में घर आया। मैं आको जी कमली में आको जी कमली, मैं आको जी कमली में आको जी कमली, बले बाल बलाया नदी में घर आया, बले बाल बलाया नदी में घर आया, नदी में घर आया, मोहम्मद में घर आया, मेरा मौला अल्हम्दुलिल्लाह नदी में घर आया, शुक्र अल्हम्दुलिल्लाह नदी में घर आया। मैं बान्य दीवानी में बान्य दीवानी, मैं बान्य दीवानी में बान्य दीवानी, हेर में सांग सजाया नदी में घर आया, हेर में सांग सजाया नदी में घर आया, नदी में घर आया, मोहम्मद में घर आया, मेरा मौला में घर आया, नदी में घर आया, मोहम्मद में घर आया, मेरा मुर्शिद में घर आया, शुक्र अल्हम्दुलिल्लाह नदी में घर आया, शुक्र अल्हम्दुलिल्लाह नदी में घर आया। मैं आसग सगा दी, मैं आसग सगा दी, मैं आसग सगा दी, मैं आसग सगा दी, मालिक झूले झुलाया नदी में घर आया, मालिक झूले झुलाया नदी में घर आया, नदी में घर आया, मोहम्मद में घर आया, मेरा मौला में घर आया, नदी में घर आया, मोहम्मद में घर आया, मेरा मुर्शिद में घर आया, शुक्र अल्हम्दुलिल्लाह नदी में घर आया, शुक्र अल्हम्दुलिल्लाह नदी में घर आया। बोले में कुंढकाया नदी में घर आया, बोले में कुंढकाया नदी में घर आया, नदी में घर आया, मोहम्मद में घर आया, मेरा मौला में घर आया, नदी में घर आया, मोहम्मद में घर आया, मेरा मुर्शिद में घर आया, शुक्र अल्हम्दुलिल्लाह नदी में घर आया, शुक्र अल्हम्दुलिल्लाह नदी में घर आया। शाहपुर मक्का मदीना, शाहपुर मक्का मदीना, शाहपुर मक्का मदीना, शाहपुर मक्का मदीना, मैं को हज कराया नदी में घर आया, मैं को हज कराया नदी में घर आया, नदी में घर आया, मोहम्मद में घर आया, मेरा मौला में घर आया, नदी में घर आया, मोहम्मद में घर आया, मेरा मुर्शिद में घर आया, शुक्र अल्हम्दुलिल्लाह नदी में घर आया, शुक्र अल्हम्दुलिल्लाह नदी में घर आया। जानन चैन बंग्या
अल्हम्दुलिल्लाह मेहदी में घर आया शुक्र अल्हम्दुलिल्लाह मेहदी में घर आया नाराय जहानिया जड़ियाली सरकार नाथ कली सरमत बस मिठा साईं कुछ है भाभी हार पे हार कोई नहीं
करे मुझे आए बरवो कुर्बदार कुर्ब कई वो सागो सुना तुई घर अगे अभी अनने साजे आए मुझे बाबा साजे सिरवो आने भी तारत थी पोयम साईं पर असां वजराती बाण रखा बाकी जानण चलूं तो दर थो ॾारू गुलामियूं ॾे हुजे आबाद छल इश्क हुजे आबाद आदू त सदाई सदरवो लोक मुझे दिय में अचे बनाई बंदर कुन भल कुन गौर में
जेको है इनकारी पंहिंजी राम पसंदि पंहिंजे कंदी हाणे उहो चालू थियो छो थो थियो कराची इन ॻाल्हि खां पोइ हींअर खे वञी केंद्र त अलाह अल्लाह त फकीर वेठो आहे सफ़ा पियो थियो उन सां पाण ई आहे बराबरि नवे की घाटी न पवंदो हेॾो अलाह काॾे निकिरी वियो हेॾो अलाह काॾे वियो हुअल वल हा हुअल आख़िर हुअल बातिन वल ज़ाहिर अवल बि आहियां आख़िर बि आहियां बातिन बि आहियां ज़ाहिर बि आहियां पोइ ज़ाहिर काॾे वियो अलाह पाण थो चए अलाह सचो या मुनकर सचा अलाह चई वियो आहे जेको आयो ज़ाहिर ज़मीन ते ॿिया केतिरा नबी आया कंहिंखे सजदो न थियो हा महबूब अची ईंदो हुयो हर शइ मिरूं बि हुननि जे मथां शाहिद आहिनि वण बि शाहिद आहिनि काबो सजदे में वियो हर शइ सजदे में वही ॿियो अलाह कहिड़ो आहे उहो मूंखे सभा करे ॾियनि जा मूं खां पुछनि अलाह कहिड़ो आहे या मूंखे सम्झाइनि मुंहिंजी जेल न टोटल मतिलबु अचो अचो मूंसां ॻाल्हायो अलाह कहिड़ो आहे साबित करे ॾियो या साबित करे वठो जंहिंखे न कन न अखे न ॾिसे न ॿुधे न ॼिए न वठे हा साईं उहो छा कंदो आहे हिकिड़ो सबूत मूंखे ॾिनो जेको हे अलाह सां चयो न उन जो मूंखे हिकिड़ो त ॾियो मूंखां लख रखनि ॾींदुसि मूं डोकरी में पंजनि जमातुनि खे दावत कयो मौला अली साईं जो जशन हो सरकार डोकरी में आज़ाद थियो हा हिते हुयो राति जो स्टेज ते वेही ऐं लाउड ते सॼी लाउड जो आवाज़ परे वेंदो मूंखे वारनि को ॿुधो पर महिल को वारनि ॿुधो अलाह
4 जमायत 5 जमायतूं मूं वटि मिलियूं शिया साहब सुनी साहब वहाबी साहब कादियानी साहब सूफी भी अचे क़ुरान मां ॿियो बि वठो मूं सम्झण आयो आहियां सम्झाइण आहियां मूंखे हक़ जे तलब तपायो आहे मां पुछां थो त अलाह कहिड़ो मोतबर थी कोन आयो आहियां पढ़ाइण कोन आयो आहियां पढ़ण आयो आहियां तव्हां ते हक़ आहे जेकॾहिं ख़बर अथव ऐं मूंखे न ॿुधाईंदव त मां क़यामत जे ॾियारो जवाब जे मथां तव्हां थींदुसि सभिनी ते थींदुसि अचो ॿुधायो कहिड़ा अलाह पर ॿियो क़ुर वठो वठो बि क़ुर किताब कुल पूरा टोटल मज़ो सचो क़ुर मां ॻाल्हायो क़ुर मां अलाह सम्झायो क़ुर मां अलाह सम्झो शहर वारनि त ॿुधो उते जो मन वठी विया सीअल खे बि वठी विया हलो बाबा सभई वठो सुननि खे वहाबियुनि कादियानी खे टोटल मज़हब खे पोस्ट खे आवाज़ कयो उन्हनि खे ॿुधे उते चयो मुंहिंजो मां सुभाणे 10 बजे 10 ताईं राति जो चयमि त सुभाणे ॾींहं जे 10 ताईं मूं चौकड़ी में आहियां जेको अचे समोसा मूंखे सम्झायो बसि काफ़ी आहे जेको चए पियो चढ़ा पायल आहियो भई असांखे आहियो कान अलाह का हर शइ ज़ाहिर बाती है अलाह लिखी अलाह पाण खे कोन लिखायो आहे अलाह अहिड़ो पाण खे ज़ाहिर कयो आहे जो मुकरम तॾहिं बि न वञो हाणे बि इंसान जानू का शइ न आहे जानू का शइ न आहे मुंहिंजे हाबी महदी जो फैज़ आहे सम्झो न ॻाल्हाइनि था कि उहो फैज़ थो उन्हनि सां ॻाल्हाए जानू न को आहे न कुझु आहे सम्झो सर जे आहे त महदी आहे उन जो इल्मु उन जो फैज़ उन जी रहमत बंदरी बंदरी थी वई लिकी पई त ज़ाहिर थी वई छो त सब्जी सरकार पंहिंजो कमु कंदी आहे 14 पंहिंजो कमु कयो ॿियनि सदन में पंहिंजो कमु कंदियूं आहिनि 15 ते पंहिंजो कमु कयो 14 चिटी 15 पघराई हुननि पंहिंजो 14 चट 15 पच 14 चिटी 15 पघराई हा गाॾी में वेठा हुजऊं रेलगाॾी गाॾी में महेश्वर जो मोड़ ते हिकिड़े पियो एॾो कीअं खां उते रहियल अथव हाणे ॾाढ करणे आहे अखियुनि खां नाबीना सॿाइण जो इहो मोड़ थो पड़े महेश्वर जो 14 सदी जो वाह वाह भाउ जो दुश्मन भाउ आहे जानू चयुसि त बंदि कर अंधे जे शहर जो गाॾो ई कावड़ी असां झट पड़े इहे पुठियां मां बबू लॻा कया मां बबू अहिड़े माण्हू जे लाइ चवे त माण्हू त कावड़ी आहे शइ पर न पंहिंजो चढ़ा गीची में धगन वारा छेड़ पेर में धोतियूं चया काफ कारो कापर हाजी निमाज़ नास वरी उन कंदो
गाॾो ई कावड़ी रुसी वेही गया रहा बस कर हाजिया नाथ तो करे बोला ठीक है हिकिड़ो माण्हू सम्झ वारो उन ॾाढो ॿुधो सभई कावड़ी बि आहियो पर जेको चए थो हुनखे अंधो उन जो सबूत बि हुनखे हूंदो ईअं कीअं थो हुनखे अंधो तव्हां पुछोसि त सही कावड़ी बि आहियो छा आहे ते पुछोसि छा आहे कहिड़ो मोटबर हिन खां था पुछो बिना मां पुछांसि थो बिन त कयां के साईं कुर्ब कर तूं ॿुधाए असांखे सम्झाए त पोइ कीअं हो अधो कीअं हे ॾिसो सां ख़ल्क़ जो ख़्यालु चाहे तव्हां हिकिड़ा ई हुनखे अधो था चओ सभु हुनखे मोतबर बणे वेठा इहा ॻाल्हि असांखे सम्झाए मज़ा हाणे भली कावजाई रहनि छा ॿुधायानि जीअं न साईं मूं त अर्ज़ु कयां थो न मूं महिरबानी करे बाबू बसि असांजो राज ठीकु आहे तूं चईं थो त ॿुधायूं था हेठि ॿाहिरि सभई साईं कावड़ी आहे मन ॻाल्हि त ॿुधो पुछें थो त ॿुधायूं था माण्हू दुनिया में चार आहिनि आदम हवा आबीद काबील चार माण्हू दुनिया शुरू दुनिया आहे चार माण्हू दुनिया भाउ खे मारियो हो की न मूं थो चवां पोइ 14 सन हो त अञा शुरू दुनिया आहे 14 सन हो 14 थो चओ हाणे तॾहिं 14 हो चयूं न को वक़्तु अहिड़ो हो जीअं कंदा हा असांजो को शानी मट कोन्हे तव्हांखे ॾींदासीं ईअं हुयो छा को वक़्तु अहिड़ो हो ज़ाल मरे त मुड़ुसु जीअरो पूर्ण था मुड़ुसु मरे त ज़ाल जीअरी पूर्ण ईअं हुयो छा 14 सन हो मत हलंदियूं हलंदियूं ॻाल्हियूं आख़िरी चयासीं हण मार मुल्क में हूंदी हुई उहे माण्हू हीअं क़ौम कीअं रहंदी हुई कीअं गुज़रंदी जबलनि में चुरनि में झंगलनि में 3 शयूं न धारींदा कुकड़ो कुतो गॾा छो त पंहिंजे वक़्त ते हीअं गॾींदो हू भांगींदो कुतो भौंकंदो इहे 3 शयूं हू न धारींदा हुआ त मथां इन्हनि जे भौंक ते या कुकड़ जी बांग ते भोरू अचनि विहाया वसंदा इहे 3 शयूं त धारींदा आहिनि कीअं उन्हनि जी ज़िंदगी छा गुज़रंदी हूंदी तॾहिं बि 14 हो पोइ मतिलबु अंग्रेज़ आया अंग्रेज़नि खां अॻु में इहा हालत अंग्रेज़ आया ऐं ॻाइबी आहे खाही 12 महीने ताईं खाही अन जी हलंदी हुई काथो महीने में साल खाही अन जी 12 कासा साल ते खाजंदा हुआ तंजूं पंहिंजूं एॾियूं हूं जो चवड़ी पटा उन्हनि जा कंद बि वॾा हुआ अन्न कोन मखण खीर गोश्त इहो खाईंदा बाक़ी अन्न जी लप विझंदा हुआ रेले में उन ॾुठ सां नापो कंहिंखे चवां छंगर कंहिंखे चवां मोठ या इहे जेके हूंदा हुआ इहे उन्हनि खे छड़े उन्हनि में लप अन्न जी विझंदा हुआ अन्न जी बोए खां 12 महीना तॾहिं हलंदी हुई खाही अन्न जी अहिड़ी तरह अंग्रेज़ आया जन अचे इहा वहशी फितरत खे ख़तमु कयो हीअ क़ौम जा धारियल हुआ सरदारनि जा जो हुननि खे चवंदा फुरे लुटे अचो तव्हां बि खाओ तव्हांखे बि खारायो अंग्रेज़ अचण सां कुल सरदार ॿधा कुल वॾेरा ॿधा वॾा कुल ॿधाई इहो जंग हो हुननि जो वॾा माण्हू कुल जेॾी महिल ॿधाई हुननि जो जंग हुयो त फुर बि वई धाड़ो बि हुयो कानून आंदई कंहिंखे चवां रिश्वत कान हुई अदुल आंदई तंहिंखां पोइ ई मुल्क खे रंग लॻो
अॼु मथो 14 में कुत्ता कणक था खाइनि ईद जे ॾींहं खां पाटी खां घोड़ा डुकाइबा हुआ पाटी इन जी कणक जी न लभंदी हुई हे मथो अंधो अंधे जो फुट 20 कोह 40 कोह 100 कोह जुती चेल सां जाम थी इहा हुयो कि हा अॼु मथो रिढ जो फुट विख बि पंध नथो करे कुत्ता बि कणक था खाइनि 14 उहो रंग आहे जो फैज़ 14 में मां बि नथो सघे पर हे अंधो आहे अखियुनि खां हाणे फ़ैसिलो तव्हां चयो अंधो अंधे जो पुछो ॿई चए सॼी लाड़ी चई अंधो थियो अलाई आहे जानू त मां इहा ॻाल्हि कई आहे पोइ हाणे तव्हां कावजी वियो की असां बेवकूफ़ अंधा आहियूं असांखे वाह जो सम्झाई तूं छा थो चए 14 खे अञा 14 जो इहा ॻाल्हि हली 5 जो आहे 14 जो पैसो जानू चयो त 14 सना 14 आहे चौर 14 ते चछड़ूं करे काफ़िल सटूं गोड़ वहे फैल फिराक सां पर तूं वांदे खेॾो ॾाढी महिराण खे आहे ॿाहिरि ॿोड़ वहबती वादीअ जी ॻाल्हि अंदरि में जोड़ जोड़े ॾिसूं जग खे वेही दूध में वौड़ जाननि तन धीअ में खासा खीमा खोड़ 14 में अलाह पहिरीं ओड़ अॻे साल थींदा हुआसीं 14 में चुप चवण आहिनि अखियुनि पोर ॾिसनि पसंदि कीन की चमड़े वांगुरु खोर गुमराह करण काफ़िल छा 14 सन ते शोर जाननि तुंहिंजी लहोर 14 ते चथरूं करा 14 सन टिचोईं जीअं 14 राति डोड़ण वारनि आ ॾिठो तेज अधरात पातो मुंहुं मुननि में ज़ाहिर ॾिठाऊं ज़ात अलाह आहे तईं कान्हे का सिफ़ात जाननि चनि ते हीअ ॾात लोचण वारनि ॾात लोचण वारनि लॻी पुॼई न पागल पाण खां खणे 14 सन ते चथुर रहमत जे दरियाह खे कंदी न आहे कर जर वहे थो जोश खां हूंदनि में हूंगर आल जाल उभो वहे छाटियूं कयूं छर जाननि चनि ते अॼूं मथां घर ओगा थो उन मरे 14 सन ते चथरूं न कर ओगा तूं ॼाण गारोड़ी थी गाम ते तूं वञी तूं वठाण चिटा 14 सन में भाॼियुनि जा आहिनि भाण उहे पाण पुछनि पाण में ख़ुदि पाण आहिनि पाण माॻीअ करे मर्द सां कतूं हरियाण छा